ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। हैदराबाद जी अदालत अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जे भाइटे अरबाब एहसान जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अरबाब एहसान ख़िलाफ़ संदसि घरवारी रज़िया जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत अरबाब एहसान जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम ते नादरा पारां अरबाब एहसानुल्लाह जो सुञाणप कार्ड ब्लॉक कयो वियो। अदालत पारां अरबाब एहसान खे 10 डिसेंबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अवांखे ॿुधायूं, रज़िया अरबाब जो चवणु आहे त अदालती हुकुमनि बावजूदि अरबाब एहसानुल्लाह ॿारनि जो ख़र्च अदा नाहे कयो। हुन चयो त स्कूलनि जूं गरियूं फीस, खुराक, ट्रांसपोर्ट ऐं इलाज जा ख़र्च बर्दाश्त नथी करे सघां। अवांखे ॿुधायूं, हैदराबाद जी अदालत अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम जे भाइटे अरबाब एहसान जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अरबाब एहसान ख़िलाफ़ संदसि घरवारीअ रज़िया जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत अरबाब एहसान जा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुम ते नादरा पारां अरबाब एहसानुल्लाह जो सुञाणप कार्ड ब्लॉक कयो वियो। अदालत पारां अरबाब एहसान खे 10 डिसेंबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। रज़िया अरबाब जो चवणु आहे त अदालती हुकुमनि बावजूदि अरबाब एहसानुल्लाह ॿारनि जो ख़र्च अदा नाहे कयो। हुन चयो त स्कूलनि जूं गरियूं फी, खुराक, ट्रांसपोर्ट ऐं इलाज जा ख़र्च बर्दाश्त नथी करे सघां।